सिराज अहमद नोनारी मूजिब ख़बर शेयर कई पिया टुल रहबर चौक ते उनर बिरादरी पारां लाशारी बिरादरी जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे दौरान औरतुनि ऐं ॿारनि पाक किताब मथे ते खणी SHO टुल अयूब डोगर ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। वधीक इन्हनि दाईं ते ॿुधायो त असांजे ॿिनि नंढड़े मासूम ॿारनि ड्रामाई तौरु कूड़ी FIR में फसायो वियो आहे। वधीक इन्हनि दाईं ते चयो त राति असांजे घरनि मथां लाशारी बिरादरी सिधी फायरिंग कई आहे ऐं असांखे घर ख़ाली करे वञण लाइ हिरासा करे रहिया आहिनि, जॾहिं त असां बेॾोही आहियूं। असल हिननि जो मक़सदु असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु आहे, जेको असां थियण न ॾींदासूं। असां मिस्किन माण्हू आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। कुझु कलाकनि खां पोइ SHO अयूब डोगर मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म करायो, जंहिं बाद मुज़ाहिरीन चिताऊ ॾिनो त अगरि असां सां इंसाफ़ न कयो वियो त असां पुरअमन एहतजाज जारी रखंदासूं।